उमरकोट ज़िले जे तहलके समारोह में शाम थींदे ई शराब ऐं कचे शराब जो इस्तेमालु आम थी वियो आहे। मुख़्तलिफ़ वार्डनि में रोडनि रस्तनि ते शराब पीअणु शुरू थी विया आहिनि। तफ़सील मूजिबि उमरकोट ज़िले जे तहलके समारोह में कचे शराब जा टोला आम थी विया आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त हीउ शराब गैंग मीडिया जी मदद सां ऐं पुलिस जे सहकार सां हलंदड़ आहे। गुटका समारोह शहर ऐं उनजे आसपास भोताणी मोड़, समारोह रोड, ढेंगाण, रोटी फार्म, सालो बम्बरो जे इलाइक़े में बि शराब जा बम-भट्ट अरूज ते आहिनि। ॿुधायो पियो वञे त कंहिं ॿिए ज़िले जो माण्हू हिते अची सहाफ़त यार्ड में कारोबार करे थो ऐं शराब खाननि खां पैसा वठी गुटका विकिरो करे थो। पुलिस पहिरें गुटके खे बंदि करे छॾियो, वरी शुरू थी वियो तबाही खां नसुल दर नसुल ही कारोबार शुरू आहे। काल्ह हिकु सहाफ़ी शाही बाज़ार में शराब फ़रोशनि वटि बीठो हो। अॼु उहो मंशात फ़रोश शाही बाज़ार में शराब विकिरो करे रहियो आहे। कुझु दोस्तनि जो इहो बि चवणु आहे त सामारे में को बि कारोबार न आहे, त रुॻो गतो आहे गॾह सां, पोइ ही उनखे खाईंदो। इन सिलसिले में नेशनल प्रेस क्लब रजिस्ट्रार जे सदर ऐं ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन सोशल जस्टिस ज़लई उमरकोट जे सदर ऐं पाकिस्तान फेडरेशन ऑफ मीडिया काउंसिल ऑल पाकिस्तान जे मरकज़ी नायब सदर डॉक्टर हेमलाल वाघाणी सच जो आइनू रसींदे चयो त समारोह में कचो शराब वापराइण सां गॾु गुटका माण्हुनि खे मुंहं जी कैंसर ऐं ॿियनि बीमारियुनि खे फोत थी विया आहिनि। इन हवाले सां असां कुझु अर्सो अॻु IG सिंध खे ख़त बि लिखियो आहे। अॻूणे SSP उमरकोट ऐं पुलिस खे मोकिले छॾियो आहे। ॿियनि तलके जे स्टेशनुनि ते बि का बि कार्रवाई न थी सघी आहे। असां SSP उमरकोट SHO समारोह खे गुज़ारिश था कयूं त हिन मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी हिन महांगाई वारे कारोबार में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, ब्यूरो चीफ, उमरकोट। एडी गुंडागर्दी थींदी आहे पाड़े में। असीं बचड़े हलायूं कोन, बेग़ैरत आहियूं। असीं शहर ते गली में आया। शहर में गली में कोने कि शहर कोने। एराज इंदे की कोने एराज बीत ना छा कुछ कोने। एराज बीत लो उसको इसको पकड़ो, आप बाजू में पकड़ो उसको। हेलो गुंडागर्दी लगा रखी हो। ये देखो वो शराब की सारी बात, शराब की सारी बात सारी शराब की, सारी शराब की लगा, सारी शराब की लगाई, ये लगा सारी शराब की। ये दोनों बाप बेटे इधर गली में गुंडागर्दी करते हैं। ये देखो हाँ भरो उसकी सारी बेटू बस अभी जाओ।